नाज़रीन, तलहार जे अवाम वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जे अघनि में वाध वारे ऐलान खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां पेश आहे जमशेद मल्हार जी हीअ रिपोर्ट। जी त नाज़रीन, बुख, बेरोज़गारी, बदहाली ऐं कोरोना वायरस जी सतायल अवाम मथां वफ़ाक़ी सरकार महांगाई जो हिकु ॿियो बम किरायो आहे, जंहिंमें रातो राति पेट्रोल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। अचो त हिन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हाईंदासीं त वधीक इन बारे में हिननि जो छा चवणु आहे। हिकिड़े धक में इमरान खान असां ग़रीबनि जो खानो ख़राब करे छॾियो। हाणे असांखे गाॾियूं विकिणियूं पवंदियूं, पंधु हलंदासीं, गॾा वठूं या घोड़ो, हेतिरो तेल महांगो कीअं हलंदो। हाणे ढगा गाॾियूं था धारियूं या गॾा गाॾियूं था धारियूं, ॿियो छा करियूं। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो? हुकूमत इहो मुताबिक़ हेड़ी भीख कयां त पोइ असां ग़रीबनि खे समुंड में उछले छॾियो। ऐं जॾहिं पेट्रोल सस्तो हो तॾहिं मिलियो कोन पियो। तॾहिं मिलियो कोन पियो, तॾहिं छो वञे पंप ते मथां गाॾी अचे कोन थो। हाणे जेको आहे राति राति में पंपनि ते लट थी वियो। हाणे हेतिरो चढ़ियो आहे, असीं ग़रीब माण्हू किथां आणियूं। असां ग़रीबनि जो हाल अॻु ई कोन्हे, लॉकडाउन जे करे बेरोज़गार ऐं परेशानी वेठा आहियूं। ॿियो अबरो सबरो मोटरसाइकिल ते केॾा मज़दूरी करण वञूं था, पेट्रोल 25 रुपया चाढ़े छॾियो अथनि, ॿुधो अथऊं डीज़ल बि वधाए छॾियो अथनि। इन जे लाइ असीं गवर्नमेंट खे अर्ज़ु कयूं था त असांखे कुझु पेट्रोल ऐं डीज़ल खे घटिताई कई वञे। ॿियो असीं ग़रीब पेंशनर आहियूं, पेंशन खणंदा आहियूं, पोला ऐं लाचार आहियूं। उहो ॿुधो अथऊं असांजी पेंशन बि जेका असांजी रोकीनि पिया, त असांजो गुज़र सफ़र कीअं थिए। अरे पेट्रोल महंगो करे छॾियो अथनि, बस 25 रुपया लीटर वधायो अथनि। असीं ग़रीब 200 रुपया दिहाड़ी कमाइण वारा, असीं अटे जी करियूं या पेट्रोल भरायूं, बचंदी रोज़ी जी करियूं या एतिरी महांगाई। 5 रुपया किरायो, असांजी दिलि ख़ुशी करे वरी यको 30 रुपया चाढ़े छॾनि। कहिड़ो ज़ुल्म आहे तव्हां? इहा कहिड़ी नाइंसाफ़ी आहे, कहिड़ी गवर्नमेंट आहे? ईअं ना करियो, असीं मिसकिन कमायूं, घर जी करियूं या हिननि जी करियूं। मज़ूर जी मज़ूरी उहा ई उते पई आहे, बाक़ी हिननि स्कीमूं सभु वधंदियूं वञनि, पेट्रोल महांगा थींदा वञनि। ॿी पेट्रोल राति में 25 रुपया चढ़ी वियो। असां अवामी गुज़ारिश आहे त पेट्रोल जो रेट 25 रुपया वापसि वठो वञे। अॻु में ही महांगाई लॻी पई आहे, ॿी कोरोना जे करे परेशानी, ऐं 120 रुपया राति हिकिड़ी में 25 रुपया लीटर वधाए छॾियो आहे, ऐं अवाम जी तकलीफ़ुनि में ॿीणो इज़ाफ़ो करे छॾियो आहे, ऐं उन करे अवाम सख़्तु परेशान थी वई। असीं हुकूमत इहा चवंदासीं त जेको 25 रुपया लीटर तेल वधाए वियो आहे वरी वापसि वरितो वञे, ऐं साॻुणा रेट मुक़ररु कया वञनि जेके पहिरीं रेट। त नाज़रीन, तलार शहर वासियुनि जा वीचार तव्हां ॿुधा। हिननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो करे हितां जी आवाम खे बहितर परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। हिननि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त पेट्रोल जी क़ीमतनि में घटिताई करे ऐं हिते जी आवाम खे को न को रिलीफ ॾिनो वञे। जमशेद अली मल्हार, मेहरान TV न्यूज़,